प्यारा दोस्तों, अल्लाह ताला दुनिया में बशई तख्लीक फरमायो है। हिकिड़ो हक़ जो बातिल। हक़ के अल्लाह ताला हमेशा क़ुव्वत वारो रखियो आहे। हक़ हमेशा ताक़त वारो रहंदो आहे। हक़ में हमेशा रूहानियत रही आहे। ऐं कॾहिं बि अल्लाह ताला हक़ खे पार ऐं शर्मसार न कंदो आहे। हक़ पाण मञाइण वारी शइ आहे। जिते हक़ हूंदो आहे, सिंधी में चवंदा आहिनि त हक़ जी ॿेड़ी लुॾे पर ॿुॾे नथी, लुॾंदी पर ॿुॾंदी न। हक़ वारनि जो हामी ख़ुदि अल्लाह रब्बुल इज़्ज़त हूंदो आहे। दुनिया में अक्सर तौर ते हक़ वारा क़लील हूंदा आहिनि, थोरा हूंदा आहिनि, हीणा हूंदा आहिनि, पर उन्हनि थोरनि में अल्लाह ताला वॾी क़ुव्वत रखाईंदो। हींअर ॾिसो, दुनिया में तक़रीबन 8.5 अरब इंसान रहनि था। 8.5 अरबनि मंझि मुस्लमान सिर्फ़ु 1.25 अरब खनि आहिनि। उन 1.25 अरब में बि अमल वारा के चंद आहिनि, थोरा आहिनि, पर अल्लाह ताला उन्हनि थोरनि अमल वारनि खे पूरी दुनिया ते ग़ालिब रखियो आहे। अॼु हिंदू उन्हनि में खां ख़ौफ़ खाए थो, अॼु ईसाई उन्हनि खां ख़ौफ़ खाए थो, अॼु उन्हनि थोरनि हक़ वारनि खां साईं मुंहिंजा यहूदी ख़ौफ़ खाइनि था। दुनिया जूं वॾियूं वॾियूं एटमी ताक़तूं उन्हनि थोरनि मुजाहिदनि खां, थोरनि हक़ वारनि खां ख़ौफ़ खाइनि था, छो त अल्लाह ताला ख़ुदि हक़ खे ग़ालिब करण जो क़सम खंयो आहे। अवां हमेशह हक़ जी वाट वठण वारा थियो, कॾहिं बि ना हक़ जा कोई लॻ न थियो। मुंहिंजा क़िबला आलम फरमाईंदा आहिनि त हक़ जी वाट वठो, हक़ चओ, हक़ खाओ, हक़ सां गॾु हुजो, हक़ जे पासे हुजो, हक़ जा हामी रहो, ना हक़ खां दूर रहो। अल्लाह तव्हांखे हमेशह इज़त वारो बणाए छॾींदो। जे इज़त चाहियो था, जे दुनिया जी ज़िंदगी आहे, जेतिरा ॾींहं आहे, जेकर हुन में इज़त चाहियो था, हमेशह हक़ जे पासे रहो। बज़ाहिर हक़ वारो माण्हू शिकिस्त खुर्दा नज़र ईंदो आहे, पोइते नज़र ईंदो आहे, पर दुनिया ॾिसंदी तव्हां जेको हक़ जो पासो वरितो, अल्लाह तव्हांजी इज़त खे बुलंद बाला कंदो। अल्लाह जो क़ुरान तो फरमाए इक़ल हक़ व युब्तिल बातिल। अल्लाह ताला त हक़ खे हक़ साबित करे थो, हमेशह हक़ खे हक़ साबित कंदो ऐं बातिल खे बातिल बनाए ऐं हक़ बातिल खे ख़तम कंदो। भलो करे मुजरिमून, भली त मुजरिम इन खे नापसंद कनि, मुजरिमीन चवनि त बातिल वधीक ज़ाहिर थी बीहे, हक़ हेठि किरी पवे, पर अल्लाह फरमाए हक़ ज़ाहिर थींदो, हक़ खे हक़ जे ज़ाहिर कंदो, बातिल खे बातिल जे ख़तम कंदो। ना हक़ जेको कमु आहे, सच जी जेका उबतो पासो आहे, उहो ख़तम थींदो, हक़ मथे ज़ाहिर थी बीहंदो। भलो करे मुशिक मुजरिमून, भली त मुजरिम इन खे नापसंद कनि, जेके बेईमान आहिनि हिन ॻाल्हि खे नापसंद कनि। अल्लाह ताला हक़ आणे बातिल खे झको करे ॾेखारींदो। कुल हे नबी फरमाए, जाअल हक़ व ज़हक़ल बातिल, हक़ आयो ऐं नाबूद थी वियो। इन्नल बातिल कान ज़हूक़ा, बेशक नाहक़ नाबूद थियण वारो ई आहे। जेको माण्हू ख़ैर खे छॾे बातिल ॾे टोड़े, हथ में भली हुन वटि ताक़त हुजे, पैसो हुजे, दौलत हुजे, तव्हां 1400 साल इस्लामी तारीख़ खां अलावा जेका इंसानी तारीख़ रही आहे लखे सालनि जी, उन में जेका बि तारीख़ पढ़ंदव न, जॾहिं बि हक़ ईंदो आहे, बातिल ज़ाया थी वेंदो। पोइ हक़ हज़रत इब्राहिम ख़लीलुल्लाह जी सूरत में हुजे त निमरूद ज़लील रुसवा थियो, जे हक़ हज़रत मूसा कलीमुल्लाह जी सूरत में हुजे त फिरौन जी सूरत में बातिल नाक़स ज़लील रुसवा थी वियो, रुड़ी वियो। पर उन्हनि वटि ताक़त हुई, निमरूद वटि ताक़त हुई, क़ुव्वत हुई। ज़मीन ते हिकिड़ो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम अल्लाह जे कलमे चवण वारो, हक़ जी ॻाल्हि करण वारो अकेलो हुयो, हिकिड़ो माण्हू हुयो। तान बाहि में विझरायो वियो, मलाइक पिया अर्ज़ कनि, मुंहिंजा मौला, मुंहिंजा करीम रब, ज़मीन ते तुंहिंजो को नाले वठण वारो न आहे, तुंहिंजो को ज़िक्र करण वारो न आहे। इहो हिकिड़ो इब्राहिम ते उनखे बाहि में विझराए, इहो अकेलो इब्राहिम आहे, उनखे बाड़ा में थो विझराए। अल्लाह फरमाए, मूंखे ख़बर आहे तव्हां नथा ॼाणो, तव्हां अल्लाह छा थो करणु चाहे।
हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम चयो मलाइका आयसि त इब्राहिम बाहि वसे के मी वसाए पुछायूं अल्लाह ॾिसे थो चयो अल्लाह ॾिसे थो अल्लाह ॾिसे थो तव्हां मूंखे छा जे लाइ आया आहियो मुंहिंजो रब ॾिसे थो तव्हां मूंखे छा जे लाइ आया आहियो जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह मुंहिंजे बाहि में पवण में राज़ी आहे मां इब्राहिम राज़ी आहियां सुभान अल्लाह जे माही मेरे दुख विच राज़ी मैं सुख नू चुल्ले पासा बुजुर्गन फरमाया जेकॾहिं यार मुझे दुख में राज़ी आ तो मां इन सुख के बाहि में साड़िया मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे हुन में सुख जे हासिल करण जी इब्राहिम अलैहिस्सलाम जो हक़ त इहो आहे जेको मौला जो नालो ॿुधायो आहे निकिरो जेकॾहिं इहो अल्लाह हिन ॻाल्हि में राज़ी आहे मां राज़ी आहियां पोइ छा थियो इब्राहिम अलैहिस्सलाम काइनात ॾिठो बाहि में ॿियो बाहि में गुज़ार बणिजी वई चंद घड़ी जे लाइ हुई हिन वक़्तु निमरूद जो नामो निशान मिटिजी वियो हुनजा महल हुनजूं माड़ियूं हुनजा बाग हुनजा बंगला हुनजी फ़ौज हुनजी हुकूमत हुनजी रैयत सभु ख़तम थी वई मदीने वारे साईं फरमाया अना अला मिल्लत इब्राहिम मां मोहम्मद करीम मिल्लत इब्राहिम जे मथां आहियां इब्राहिम अलैहिस्सलाम हक़ वारो हुयो न वकुलिल हक़्क़ु मिन रब्बिकुम मदीने वारे साईं खे अल्लाह फरमाया महबूब चओ त हक़ हमेशा अल्लाह जे तरफ़ां हूंदो हक़ तुंहिंजे पालनहार जे तरफ़ां आहे हक़ अल्लाह जे तरफ़ां हूंदो आहे तव्हां माना जेको माण्हू हक़ खे छॾे बातिल ॾे वञे थो हक़ खे छॾे गैर ॾे वञे थो माना उहो अल्लाह खे थो छॾे उहो रब जो रस्तो थो छॾे ऐं जेको अल्लाह जो रस्तो छॾींदो उहो खटींदो ज़रूरु हाराईंदो ज़रूरु पोइते पवंदो ज़रूरु पुठिते पवंदो हमेशह हक़ खे सम्झण वारा थियो अल्लाह जो क़ुरान में फरमाया अलम यानिल लज़ीना आमनू अन तख़शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह वमा नज़ल मिनल हक़ अञा उहो वक़्तु न आयो आहे ॾिसो था इब्राहिम अलैहिस्सलाम जो वाक़ियो ॿुधव यूसुफ अलैहिस्सलाम जो वाक़ियो ॿुधव हज़रत मूसा कलीमुल्लाह जो ॻाल्हि ॿुधव पंहिंजे नबी मोहम्मद मुस्तफ़ा करीम जो ज़िक्र ॿुधव हर के नबी जो वलीअनि जो बुज़ुर्गनि जो तव्हां तज़किरो ॿुधो तव्हांखे अल्लाह अक़ुल ॾिनो अञा वक़्तु न आयो आहे तव्हांजी दिलि अल्लाह जे ज़िक्र में झुकी वञे ऐं जेको अल्लाह हक़ नाज़िल कयो आहे उन पासे झुकी वञे अञा इहो वक़्तु न आयो आहे अञा बातिल जे पोयां डोड़ो था अञा साईं मुंहिंजा शैतान जे कॾहिं लॻो था अञा सच ॾे नथा अचो अल्लाह जो फरमाए कॾहिं वक़्तु ईंदो तव्हां अल्लाह ॾींदो अल्लाह असां सभिनी खां सुवाल करे मुंहिंजा दोस्तो हक़ वारा थियो को वॾे उहिदे वारो आहे उनजी चापलूसी करण जे बजाए ऐं साईं मुंहिंजा को ॾिसो न वॾेरनि वटि अमीरनि वटि पीरनि वटि माण्हू अहिड़ा लांछड़िया हूंदा आहिनि उहो ग़लति कमु कंदो उनजी बि हिमायत कंदा पीर को ग़लति कमु करे नाहक ते हले मुरीद से वाह 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 मुर्शिद वाह जो कमु कयो वॾेरो ज़ुल्म करे उनजा हेठि लांछड़िया कमदार चवंदा वाह वाह साईं वॾेरा साहिब तूं सही आहे उनखे हक़ न चवंदा पीर खे हक़ चवंदे कीमा ईंदा उन मीर खे हक़ चवंदे कीमा ईंदा न तव्हां मुसलमान आहियो मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम आहियो इहो पीर इहो मीर इहो वॾेरो इहो ग़लति रस्ते ते थो हले तव्हां मां चओ त साईं तूं ग़लति थो हले तूं ग़लति रस्ते ते आई तव्हां हक़ वारा बणिजो अल्लाह जो नबी थो फरमाए अल्लाह ताला कॾहिं बि तव्हांखे शर्मिंदा कोन कंदो कॾहिं बि तव्हांखे शर्मिंदा न कंदो हिकिड़ो हिंदुस्तान जी कंपनी हुई वॾी उन कंपनी में साईं मुंहिंजा मीटिंग बि थिए और मीटिंग हिकिड़ी पे थी तरक़ी ॾियण जे लाइ कंपनी खे वधाइण जे लाइ उहो कंपनी जो जेको अॻुवाण हुयो वॾो बॉस हुयो उन में हिकिड़ो कंपनी जी उन कमेटी में हिकिड़ो मुस्लमान हुयो पर मुस्लमान अहिड़ो हुयो जो हिंदुनि सां गॾु खाईंदे पीअंदे बसि नाले जो मुस्लमान हुयो बाक़ी ॿियो सभई रीतियूं रस्मूं इस्लाम जी विसारे छॾियूं निमाज़ न ॾाढ़ी न पटको न कुझु बि न अमल न हूंदो हुयो बसि नाले जो मुस्लमान हुयो हीअं मीटिंग हले पई त उहो जेको अॻुवान हुयो उन मदीने वारे साईं जे बारे में घटि वधि ॻाल्हायो बुरो नाशाइज़ ॻाल्हायो हिन हुयो त मुस्लमान दिलि में मदीने वारे जी मोहबत हुयसि जूतो लाहे ठगा बहाए ॾेसि हे तूं बा साईं पंहिंजी जॻह ते आई इज़त मुंहिंजे दिलि पर न ॿींदी आहे ईअं जूतो हाणे हलियो हिन जो त हाणे हे लखनि जी नौकिरी आहे हेॾी वॾी कंपनी आहे हुनजे अॻुवान खे मारियो त हाणे तुंहिंजी नौकिरी हली वई ॾाढो बाद में वरी अफ़सोस थियुसि छा कयो मूं हे छा करे वेठुसि ॿियो ॾींहुं थियो ऐं साॻियो ठही चुकी
कपड़ा वपड़ा भला पाए जुती पाए वरी साॻियो कंपनी में आयो त थी सघे थो हाणे जेकॾहिं कॾहिं जहिड़ी ॻाल्हि सामान पाण खणी वापसि मोटी ईंदुसि जीअं जो कंपनी वियो त सॼी कंपनी वारा बहुत सूदो हुनजो इस्तेमालु पिया कनि ए मुस्लमान अगरचे तूं असां सां गॾु रही पियो पर तो पंहिंजे नबी जे नाले ते गैरत खाधी असां चयोसीं असांजी ग़लती हुई असां मुंहिंजी वॾो पियो चवे मुंहिंजी ग़लती हुई मूंखे न चवणु घुरिजे हा तुंहिंजे नबी जी मूं तौहीन कई तोखे दिलि खे तकलीफ़ पहुती मां तोखां माफ़ी थो वठां ओ हक़ वारी ॻाल्हि ते हलियो अल्लाह ताला हुनजी इज़त अञा वधाई ऐं उहा नौकिरी त बरक़रार रही पर हुनखे अञा प्रमोशन मिली वई दोस्तो हक़ हमेशह हक़ रहंदो आहे अल्लाह जो क़ुरान तो अल्लाह जो हबीब तो फरमाए वला तलबिसुल हक़ बिल बातिल क़ुरान हक़ के बातिल सां न मिलायो वला तलबिसुल हक़ बिल बातिल बातिल खे हक़ सां गॾु न कयो ऐं वतक्तुमुल हक़ व अंतुम तअलमून ऐं ॼाणी वाणी हक़ खे न लिकायो तव्हांखे ख़बर बि आहे हे हक़ आहे तव्हांखे ख़बर बि आहे हे मामिलो हक़ आहे वरी तव्हां लिकायो वरी तव्हां हुनखे पोशीदा रखो बाबा फिलाणो छा चवंदो फिलाणो कीअं चवंदो फिलाणो छा चवंदो ईअं चई ऐं हक़ खे लिकायो इहो गोया कि तव्हां अल्लाह जे उन खज़ाने में हथ था विझो अल्लाह जे उन फ़ैसिलनि खे बिगाड़ियो था अल्लाह जे हक़ जो फ़ैसिलो करण वारो हज़रत ख्वाजा फज़ल अली शाह कुरैशी रहमतुल्लाह अलैह असांजे सिलसिले आलिया नक्शबंदीअ जे मुर्शिदनि पीर मिठा साईं जा मुर्शिद हुआ ओ आलिम जेके हूंदा हुया न जमात जा उन्हनि खे साईं फरमाईंदा हुया गुज़री वियो पीर हुयो वॾो शेख हुयो ऐं एॾो वॾो पीर हुयो जो बरेलवी देवबंदी ॿिन्ही पासनि जा आलिमनि जा मुरीद हुया एॾो वॾो आलिम हुयो ऐं वॾा वॾा आलिम वॾा वॾा मुफ्ती वॾा वॾा शेख हज़रत कुरैशी करीम रहमतुल्लाह अलैह जे हेठां जे वेहंदा हुया ऐं तकरीर कंदा हुया त आलिमनि जा पटका किरी पवंदा हुया से वजह में थी वेंदा एॾो वॾो अल्लाह जो कामिल बणी वियो ओ उन बुज़ुर्ग आलिमनि खे चयो त बाबा तव्हां मूं में का ग़लती ॾिसो मूंखे ॿुधायो मुंह में का ऐब हुजे मुंह में का ग़लती हुजे ईअं न चओ त मां तव्हांजो मुर्शिद आहियां मां तव्हांजो पीर आहियां मां तव्हांजो शेख आहियां मुंहिंजे अंदरि का ग़लती हुजे त मूंखे ॿुधाए अॼुकल्ह जा पीर छा आहे को जमात जो आलिम को बुज़ुर्ग का ग़लती ॿुधाए को मामिलो हुननि जो तय करे ॿुधाए तूं हे कान्ही आहे उनखे मुरीदी मां ई कढी छॾींदा हल निकिर तूं मुंहिंजो मुरीदी न आहे दरगाह ते ई न अचे सम्झो था हे पीरनि जो हाल हज़रत कुरैशी करीम रहमतुल्लाह अलैह उहो हिकिड़ो दफ़ो इहो वुज़ू पिया कनि त हिकिड़ो आलिम हुयो हुन चयो क़िबला मदीने वारे साईं जी सुन्नत इहा आहे त जॾहिं कंध जी मस असां हिननि कंदा हुया त अलॻि पाणी कोन खणंदा हुया तव्हां वुज़ू कयो था त कंध जी मस जहिड़ा अलॻि पाणी खणी पोइ कंध जी मस था कयो मदीने वारे साईं जी सुन्नत इहा आहे त मथे जी मस कयो उन ई पाणी सां कननि जी मस कयो उन सां ई कंध जी मस कयो त इहो कुरैशी करीम खे उन मौली साहिब चयो हज़रत कुरैशी करीम इन ॻाल्हि ते एॾो ख़ुशि थिया उन मौलवी खे पाण सां गॾु खयनि पाण फरमाइनि हाणे सॼी ज़िंदगी तूं मूं सां गॾु रहियो तूं हक़ चवण वारो आलिम आहीं तूं हक़ चईंदो सही ॻाल्हि करींदो हाणे तूं मूं सां गॾु हुजे ऐं पोइ हुनखे पंहिंजे सफ़र में हज़र में गॾु वठी हलंदा फरमाईंदा मूं में का ग़लती ॾिसी को ऐब ॾिसी का कमी ॾिसी मूंखे ॿुधाइजे त मां हुन ते अमल करे ॾेखारियां सम्झो था बुज़ुर्गनि त पंहिंजे मुरीदनि खे इहा ॻाल्हि सेखारी ऐं मदीने वारे साईं फरमायो अस्साकितु अनिल हक़ शैतानुन अख़रसु हक़ खां ख़ामोश रहण वारो गूंगो शैतान जेको हक़ खे लिकाए कंहिं वॾे खे ॾिसी कंहिं वॾे माण्हू खे ॾिसी हक़ खे लिकाए त इहो गूंगो शैतान आहे इंसान आहे ऐं अफ़्ज़लुल जिहाद कलिमतु हक़्क़िन इंद सुल्तानिन जाइरिन मदीने वारे साईं फरमायो सभ खां अफ़्ज़ल जिहाद इहो आहे जो कि ज़ालिम बादशाह अॻियां माण्हू हक़ जो कलमो चई ॾेखारे उहो जाबिर हुकूमत आहे ज़ुल्म करण वारी हुकूमत आहे उन्हनि हाकिमनि जाइरनि उन ज़ालिम जे साम्हूं हक़ चई ॾेखारे मदीने वारे साईं फरमायो इहो वॾे वॾो जिहाद आहे अन रिजालन यतखवदून फी मालिल्लाहि बिगैरि हक़्क़िन फलहुमुन नार यौमल क़ियामा सखणो की ॻाल्हियुनि में हक़ न आहे तव्हांजो माल तव्हांजी मिल्कियत हर ॻाल्हि में हक़ खे ज़ाहिर करे ॾेखारे नबी ने फरमायो जेको माण्हू अल्लाह जे माल में बग़ैर हक़ जे दख़ल अंदाज़ी करे रब जो हिसो आहे ज़कात आहे साईं मुंहिंजा माल गनीमत आहे या
उशुर आहे अल्लाह जो माल उन में जेकॾहिं को माण्हू दख़ल अंदाज़ी था कनि अल्लाह जो क़ुरान फरमाए उन्हनि लाइ क़यामत जे ॾींहुं हाणे जहन्नम जी बाहि तयारु थी वेंदी एतिरो बि नाहक अल्लाह खे पसंदि न आहे मुंहिंजा दोस्तो पोइ हमेशह हक़ त रहणो आहे हक़ ख़तमु कोन थींदो हक़ में हिकमत आहे हक़ में बरकत आहे हक़ में कामयाबी आहे हक़ में कामरानी आहे हक़ वारनि जो हामी ख़ुदि अल्लाह पाण जेको हक़ सुञाणे ख़बर अथसि हक़ आहे ऐं वरी बि उन हक़ खां मुंहुं मोड़े उन खां पोइ परे थिए उहो माण्हू ज़लील थींदो रुसवा थींदो ज़िल्लत में पवंदो दुनिया जी ज़िल्लत गिची में पवंदसि क़बर हशर जी ज़िल्लत गिची में पवंदसि उनखे अल्लाह कामयाब न कंदो कामयाब इज़त वारो उहो आहे जेको हक़ जो हामी आहे तव्हां सभई हमेशह हक़ जा तरफ़दार थियो हक़ वारनि सां गॾु हुजो हक़ जे रस्ते में जेकॾहिं का तकलीफ़ बि अचे का कमी बि अचे त पोइते न हटो अल्लाह जी जे मथां तवकुल रखे हक़ जे रस्ते ते निकिरी पओ ॾिसजो हिकिड़े ॾियारे हुन बातिल जी ॿेड़ी कुॾंदी अल्लाह तव्हांखे इज़त वारो अल्लाह ताला शाह अमली तौफ़ीक़ अता फ़रमाए रब मदीने वारे साहिब जे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अल्लाह आमीन अल्लाह